वफ़ाक़ सरकार वॾनि दावाउनि करण बावजूद अवाम खे को बि फ़ाइदो न ॾेई सघी आहे। पेट्रोल जा अघ वधण खां पोइ आम वापे जे शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। महांगाई सबबु अवाम सख़्तु परेशान आहे। वापारियुनि तोड़े दुकानदारनि जी हिकु हटी क़ाइमु थियल आहे। अघनि ते कंट्रोल कंदड़ अख़्तियारियूं बि पुण अघूर निंड सुतल आहिनि। ॿिए पासे मार्केट कमेटी पारां नओं अघु मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंमें नंढो गोश्त 800 रुपया फ़ी किलो, वॾो गोश्त 400 रुपया किलो, मच्छी 360 रुपया, मुर्गी 330 रुपया किलो, घी 160 रुपया खां 190 रुपया किलो, अटो 45 रुपया, चांवर 160 रुपया किलो, दाल 180 रुपया किलो, खंड 67 रुपया, पटाटा 40 रुपया किलो, बसर 50 रुपया किलो, भींडियूं 140 रुपया किलो विकिरो थियण लॻियूं आहिनि। ॿिए तरफ़ फ्रूट में हिंदाणो 55 रुपया किलो, गिदरो 60 रुपया किलो, चकूं 300 रुपया किलो, केला 70 रुपया डज़न विकिरो थियण लॻा आहिनि। जंहिं करे मज़दूरनि तोड़े दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हुनि लाइ गोश्त मच्छी खाइण ख्वाब बणिजी वियो आहे ऐं सब्ज़ियुनि जा अघ बि चोट चढ़ी विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तोड़े लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी हथरातू अघ मुक़ररु कंदड़ वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ संदसि कार्रवाई कई वञे। होॾां हुकूमत पारां IMF सां 3.5 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू करण लाइ रज़ामंद थी वई आहे, जंहिं सबबु गैस बिजली बि महांगा थी वेंदा ऐं बजट खां पोइ महांगाई जो तूफ़ान मिसकीन माण्हुनि जी निंड फिटाए छॾींदो। सवाल इहो आहे त कंहिंजे अॻियां हथ न फैलाइण जूं ॻाल्हियूं कंदड़ हुकुमरान आख़िर हिन मुल्क जे मिसकीन माण्हुनि जी ज़िंदगियुनि में अलाए केतिरो ज़हर मिलाए सघंदा।